हालानी मां ख़बर ॾींदा आहियो त बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम खानेवाड़ सेंटर तां पैसा वठी ईंदड़ ॿिनि पुटनि सां गॾु ईंदड़ रोज़ायत अमड़ जो खानेवाड़ पुलिस रस्तो रोके नदीम खे गिरफ़्तार करे खणी वई, जॾहिं त ॿुढड़ी अमड़ खां रोक रक़म 12,000 पिणु फुरे वई। अहिड़ी खानेवाड़ पुलिस जे ज़ुल्म खिलाफ़ ॻोठ खैर मोहम्मद मरी जा रहवासी मीर हसन मरी, इमदाद हुसैन ऐं ज़ाकिर हुसैन मरी नेशनल प्रेस क्लब हालानी पहुची एहतजाज कंदे ॿुधायो त खानेवाड़ पुलिस बासर रिटायर पुलिस अली बख्श मरी जी वंगार वहंदे असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिननि चयो त असां ग़रीब मज़दूर हारी आहियूं, पर अली बख्श मरी असां मथां फुरन धाड़नि चोरनि जूं एफआईआरूं दाख़िल कराए असांखे अबाणी ज़मीन तां लॾाए इन मथां कब्ज़ो करणु चाहे थो। हिननि चयो त असल मसइलो ज़मीन जो आहे, जंहिंजो फ़ैसिलो ॻोठ जे चङे मुड़ुस उस्ताद सदोरो ख़ान मरी कयो हो, जंहिं में अली बख्श जी धुर ॾुआरी थी हुई। हिननि एहतजाज कंदे डीआईजी नवाब शाह, एसएसपी नौशरो फिरोज़ ऐं डीएसपी कंडियारो खां घुर कई त असांजे बेगुनाह भाउ मथां खानेवाड़ पुलिस कूड़े धाड़े जी एफआईआर दाख़िल करे असां सां नाक कंदी। इन लाइ अली बख्श समेत काइमदीन मरी, अली ॾिनू ऐं सदरुद्दीन मरी खां तहफ़ुज़ ॾियारियो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।